काज़ी मंजिल नबी बशकालुनि जे रहवासन वज़ीरा खोसो पंहिंजे मुड़ुस सिकंदर खोसो ऐं सोहरे यार मोहम्मद खोसे जे ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ी में पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस ऐं सोहरो मूंखे बिना जवाज़ रोज़ घर में मार कुट कंदा आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ काज़ीअ में थाणे दाख़िल कराई। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे पैसा वठी छॾे ॾिनो। जॾहिं मूं थाणे ते पुलिस खे चयो त मूंखे इंसाफ़ न मिलियो आहे ऐं तव्हां उन माण्हुनि खे छॾे ॾिनो आहे, पुलिस मूंखे चयो तव्हां इस्पताल मां मेडिकल लेटर वठी अचो। उन खां पोइ जॾहिं इस्पताल वियसि पर मेडिकल न कयो वियो, मुंहिंजे केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। ॿिए पासे मुस्मात वज़ीरा खोसे जे चाचे शरबत खोसे ॿुधायो त असली मसाइलो संगावती आहे। उन्हनि खे असां हिकु संग ॾिनो आहे, उन जो एवज़ घुरूं था त मुंहिंजे भाइटी खे मार कुट कनि था ऐं असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई आहे त मथे ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।